कंदासीं ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं कौमी असेंबली जो स्पीकर असद केसर अपोजिशन की रिडर ते अची वियो आहे। वांकी ॿुधाए स्पीकर खिलाफ बेतमादी रिथ आणण लाइ गॾियल अपोजिशन सलाह मशवरा शुरू करे छॾिया आहिनि। मुखालिफ़ धुर पारां मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त पार्लियामेंट जे गॾियल इजलास में स्पीकर हुकूमती धुर जो किरदारु अदा कयो। अपोजिशन मूजिब ख़त लिखी सहकार घुरंदड़ स्पीकर पाणी पंहिंजी ॻाल्हि तां फिरी वियो। अवांखे ॿुधाए त क़ौमी असेंबली जे स्पीकर खिलाफ बेतमादी रिथ आणण जो हक़ी फ़ैसिलो अपोजिशन जमातनि जे स्टीयरिंग कमेटी कंदी। स्पीकर खिलाफ बेतमादी रिथ आणण लाइ गॾियल अपोजिशन सलाह मशवरा शुरू करे छॾिया आहिनि। मुखालिफ़ धुर पारां मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त पार्लियामेंट जे गॾियल इजलास में स्पीकर हुकूमती धुर जो किरदारु अदा कयो। अपोजिशन मूजिब ख़त लिखी सहकार घुरंदड़ स्पीकर पाणी पंहिंजी ॻाल्हि तां फिरी वियो। अवांखे ॿुधाए त क़ौमी असेंबली जे स्पीकर खिलाफ बेतमादी रिथ आणण जो हक़ी फ़ैसिलो अपोजिशन जमातनि जे स्टीयरिंग कमेटी कंदी। मुखालिफ़ धुर पारां मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त पार्लियामेंट जे गॾियल इजलास में स्पीकर हुकूमती धुर जो किरदारु अदा कयो। अपोजिशन मूजिब ख़त लिखी सहकार घुरंदड़ स्पीकर पाणी पंहिंजी ॻाल्हि तां फिरी पियो। अवांखे ॿुधाए त क़ौमी असेंबली जे स्पीकर खिलाफ बेतमादी रिथ आणण जो हक़ी फ़ैसिलो अपोजिशन जमातनि जे स्टीयरिंग कमेटी कंदी।